जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो पप्पू परदेसी ऐं हिन वक़्तु शिकारपुर शहर जे बहितरीन मारूफ़ ऐं मशहूर चौक ते मां मौजूदु आहियां। दोस्तों ही चौक आहे शहीद मीर इल्ताफ़ भयो चौक। दोस्तों ही बिल्कुलु अपोज़िट ही आहे वापडा ऑफिस ऐं ही आहे साम्हूं किलो काफ़िलो। ही विच सेंटर ते चौक आहे जंहिंजे बिल्कुलु अपोज़िट में इहो बहितरीन बिस्मिल्लाह बिरयानी सेंटर जो शानदार इफ़्तिताह थी चुको आहे। त दोस्तों बहितरीन ऐं लज़ीज़ वाहिद खाधनि जो बहितरीन मर्कज़ बिस्मिल्लाह बिरयानी सेंटर अचो त हलूं। तव्हांखे हिकु शइ उहा ॾेखारियां थो जेका शिकारपुर शहर में हिन वक़्तु बाक़ाइदे ईअं उभरी आई आहे ऐं जनमु वरितो अथई। दोस्तों शिकारपुर शहर जीअं शिकारपुर शहर में आचार मशहूरु आहे तीअं असांजे शिकारपुर शहर जी बिस्मिल्लाह बिरयानी मशहूरु आहे। दोस्तों बिस्मिल्लाह बिरयानी सेंटर ते मां मौजूदु आहियां हिन वक़्तु किले काफ़िले ते। किले काफ़िले खां थोरो ई अॻिते जेको आहे सो बिस्मिल्लाह बिरयानी आहे। दोस्तों अचो त मां तव्हांखे ॾेखारियां बिस्मिल्लाह बिरयानी सेंटर होटल बारबीक्यू। उन खां अलावा हिते बाबा वॾा असुली जेको आहे सुबुह जा नाश्ता चांहियूं समोसा पकोड़ा बिरयानियूं बाबा अलाए छा छा डीप फ्राइयूं। पर मां थो चवां मौला थो ॼाणे पूरी शिकारपुर शहर घुमी ईंदव न अहिड़ी शइ न मिलंदी जेका हिते थी मिले। अचो त तव्हांखे वठी हलां। बहितरीन बिरयानी साईं तह वारी बिरयानी बाक़ाइदे हिन में कुंवारी कुकड़ी जी जंग पहिला हथ बि सड़ी पियो। दोस्तों ये VIP बिरयानी 22 मसालनि मां तयारु थियल हीअ बिरयानी आहे जंहिंमें लुत्फ़ जो लूणु ऐं दर्द जी दाल चीनी आहे। बिरयानीअ खे ॾिसां थो वात पाणी पाणी थो थिए। दोस्तों अचो त दोस्तों अंदरि तव्हांखे ॾेखारियां। हलिया अचो हो तोखे बिरयानी खाराईंदुमि रखो लाल ते तोखे समोसा खाराईंदुमि रखो लाल ते अॼु न सुभाणे ॿई मिलंदासीं एके लाशारीअ जे होटल ते हलंदासीं। दोस्तों शिकारपुर शहर में हे शानदार इफ़्तिताह थी वियो आहे बिस्मिल्लाह बिरयानीअ जो। हिन जो प्रोप्राइटर तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल एके लाशारी जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। दोस्तों हीअ उनजी महिनत आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। माशाल्लाह परे परे खां दोस्त अचनि था जेके हिते सुबुह जो नाश्तो बि करनि था, चिप्स बि खाइनि था, बर्गर बि खाइनि था, शामियूं बि खाइनि था। वॾी ॻाल्हि इहा आहे त भाऊअ 3 प्लेटां खाधियूं आहिनि। 1 2 3 माना टिनी खाधियूं आहिनि। मथां सम्झो हिकिड़े 3 खाधियूं आहिनि। अदा ॿियो हाल वाल तव्हांजी बिरयानी तव्हांजी कीअं थी लॻे? VIP आहे नी? माशाल्लाह माशाल्लाह मज़ो अची वियो। माशाल्लाह साईं तव्हां हे दोस्त वेठा आहिनि हे परे परे खां संगत अचे थी पाण बि अचनि था दोस्तनि खे बि वठी अचनि था। त पोइ दोस्तों तव्हां बि जिते असांखे ॾिसी रहिया आहियो असांजो आवाज़ु ॿुधी रहिया आहियो सभिनी खे ॿुधायूं था त बिस्मिल्लाह बिरयानीअ जो शानदार इफ़्तिताह थी चुको आहे। बहितरीन बिरयानी आहे मौला त ॼाणे ख़ुशबू वात पाणी पाणी। त पोइ देरि न कयो पाण बि अचो दोस्तनि खे बि वठी अचो फुल इंजॉयमेंट आहे। अञा त राति जो वॾा रंग आहिनि बाबा लाइटियूं थियूं ॿरनि अई लीडे बाबा ॻाल्हि न पुछ। अचो त हाणे तव्हांखे मालिक सां मिल रहियूं जेको एके लाशारी आहे। सभु दोस्त चवंदा आहिनि एके लाशारी। अॼु मां तव्हांखे ॿुधायां एके लाशारी जो मतिलबु आहे अब्दुल करीम लाशारी। अचो त हलूं साईं मालिक ॾे। जी दोस्तों जीअं त मां तव्हांखे सवेर ॿुधायमि त एके लाशारी उहा शख़्सियत आहे जेका कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। ही आहे उहो एके लाशारी साहिबु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो जनरल सेक्रेटरी आहे ज़िले शिकारपुर जो ऐं पीपल्स पार्टीअ जो पुराणो जियालो आहे। ऐं हे भुटे साहिब जे दौर खां मीर इल्ताफ़ ख़ान भये साहिबु असां ईअं सम्झो कुलो कुले में मिलाए हलियो आहे जीअं मां ऐं गामूं भित भित सां हलंदा आहियूं। हे साईं इल्ताफ़ साहिबु जन सां जेको आहे तमामु गहिरो रहियो ऐं हिन वक़्तु मीर महाबल ख़ान भये साहिब सां ऐं मीर आबिद ख़ान भये साहिब सां बिल्कुलु हूंदो आहे। ईअं बिल्कुलु जियालो प्यार करण वारा हिक ॿिए जो ॾुखे सुखे वक़्त में साथ ॾियण वारा। अचो त साईं जन जा तासरात ॿुधूं। साईं अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में? सभ खां पहिरियों त तव्हांखे मुबारक हुजे। माशाल्लाह तव्हां स्टेशन रोड छॾे अची जेको आहे सो शहीद मीर इल्ताफ़ भयो साहिबु वारो चौक सॾिबो आहे जंहिंखे असां सवली सिंधीअ में वापडा ऑफिस जे भरिसां चऊं था। त हिते हिन साईं जन जेको आहे हीअ हिकिड़ी बिरयानीअ जो बहितरीनु सेंटर अॼु आहे। असां साईं जन खे लख मुबारकां ॾियूं था। ऐं हाणे तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे आवाम मां फीडबैक कीअं थी मिले? माशाल्लाह साईं तव्हां ख़बर आहे
मुझे बिज़नेस आहे 16-17 साल वॾी मां शिकावड़ी आवाम जी ख़िदमत में बिल्कुलु जो कि लुत्फ़ वठंदो आहिनि ज़ाइक़ा पेश कंदो रहियां अॻे स्टेशन रोड ते हाणे हिते वरी पंहिंजे मोहल्ले वारनि लाइ सहूलियत कई आहे ऐं आवाम जो भरपूर मोट आहे उहे शिकारपुर जे साथियुनि जो दोस्तनि जो आवाम जो वॾो साथ आहे मूंसां ऐं अलाह जो शुक्र आहे बिज़नेस सुठो हले थो माशाल्लाह तव्हांजी महिरबानी आहे तव्हां बि अॼु आया आहियो जी दोस्तो जीअं त तव्हां साईं जा तासरात बि ॿुधा ऐं माशाल्लाह तव्हां पब्लिक बि ॾिठी त अलाए परे परे खां दोस्त हितां जी बिरयानी खाइण अचनि था हिते बिरयानी सिर्फ़ु खाइण जे लाइ न पर घर जे लाइ बि मिले थी उन खां अलावा शादी ब्याह हुजे सालगिरह हुजे का ॾुखी सुखी घड़ी हुजे त तव्हां आर्डर ते बि बिरयानी देगियूं असां वटां हितां वठी सघो था साईं जो चवण आहे त पोइ दोस्तो पाण बि अचो पंहिंजे दोस्तनि खे बि वठी अचो हिकु दफ़ो आज़माइश बार बार फरमाइश अवां जो ताउन असांजी ख़िदमत में पेश AK लाशारी बिस्मिल्लाह बिरयानी सेंटर शिकारपुर वॾी महिरबानी दोस्तो वधीक मालूमात लाइ हिन नंबर ते राब्तो कंदा 0333 24422200 प्रोप्राइटर AK लाशारी।